अवांखे अपडेट कयूं गडाप मां DH सिटी भरिसां मुसाफ़िर बस सां हादसो पेश आयो आहे। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे जो शिकार मुसाफ़िर बस रहीम यार ख़ान खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे गडाप मां DH सिटी भरिसां मुसाफ़िर बस सां हादसो पेश आयो आहे। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जो शिकार मुसाफ़िर बस रहीम यार ख़ान खां कराची वञी रही हुई। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। अवांखे अपडेट कयो पिया। गडाप मां DH सिटी भरिसां मुसाफ़िर बस सां हादसो पेश आयो आहे। 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। हादसे जो शिकार मुसाफ़िर बस रहीम यार ख़ान खां कराची वञी रही हुई। तफ़सील मालूम हुनासी मंजूर सोलंकी खां। मंजूर अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी DH सिटी भरिसां जेको आहे सुपर हाईवे ते जेको आहे मुसाफ़िर बस जेकी रहीम यार ख़ान खां कराची अची रही हुई त ओचितो जेको आहे बरसात सबबु जेको आहे स्लिप थियण सबबु जेको आहे ट्रालर सां पोयां टकराइण खां पोइ जेको आहे खाई में किरी पई, जंहिं सबबु 25 मुसाफ़िर जेको आहे ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त बस में 46 मुसाफ़िर मौजूदु हुया। इतला ते गडाप सिटी पुलिस ऐं रज़ाकार जेको आहे वाक़े वारे हंधि पहुता। जेके ज़ख़्मी मुसाफ़िर हा उन्हनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंमें औरतूं ऐं नंढा ॿार पिणु शामिल आहिनि। SHO गडाप सिटी जेको आहे फहद हुसैन जो चवणु आहे त जेको आहे 46 मुसाफ़िर हुया, जिन मां 8 मुसाफ़िर जेको आहे तमामु जेको आहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि, जिन खे जना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बाक़ी जेके मुसाफ़िर आहिनि उहे हल्का फुल्का ज़ख़्मी थिया, जिन खे तिबी इलाज ॾेई पंहिंजनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। जॾहिं त हुनजो चवणु आहे त वाक़ियो बरसाति सबबु जेको आहे गाॾी स्लिप थियण खां पोइ जेको आहे ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी वई, जंहिं बाद उहो ट्रालर जे पोईं साइड लॻी ऐं उन खां पोइ गाॾी खाईअ में किरी पई ऐं गाॾी खाईअ में किरण खां पोइ जेको आहे कल्टी न थियण सबबु जेको आहे वॾो बचाव थी वियो आहे, जंहिंमें जेको आहे इंसानी जानियूं जेके बचाव थी वियो आहे इंसानी जाननि जो। ऐं जेके ज़ख़्मी थिया आहिनि उनखे जना अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़े खे असीं ॾिसी रहिया आहियूं ऐं जेको आहे ड्राइवर ऐं ॿियनि खां जेको आहे उतां पुछा वुछा करे रहिया आहियूं, शायदियूं गॾु करे रहिया आहियूं। इन वक़्त ताईं कंहिं बि जानी नुक़सान जा इतला न आहिनि। महिरबानी अवां जी।